मुख़्तलिफ़ शहरनि में अवामी वर्कर्स पार्टी के अॻवान सिंगार टूनारी की बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। नसीराबाद में गुम थियल राइस मिल्स मज़दूर यूनियन ऐं अॾा मज़दूर यूनियन के सर ते 6 ॾींहं भी एहतजाज कयो वियो। सिंगार नूनारी की अमड़ हीर नूनारी नजीचना मज़दूर यूनियन के अॻवान मोहम्मद ईसा चंजणी औरतुनि ॿारड़नि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि के अॻवाननि नूनारी पाड़े खां तालके प्रेस क्लब ताईं रैली कढी। ठुल में मज़दूर फेडरेशन के अॻवान सिंगार नूनारी की बाज़ियाबी लाइ लेबर यूनियन के अॻवान मोहम्मद इब्राहिम कुंडरानी सुखियो कुंडरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में सिंध बलूचिस्तान रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। रैली के ख़िताब कंदे मुर्तज़ा चांडी ऐं ॿियनि चयो त 26 जून की रात ते सिंगार नूनारी के ज़बरदस्ती हथियारनि के ज़ोर ते गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे। हुन चयो त सिंगार नूनारी पोरियत दोस्त ऐं अवाम दोस्त आहे। हुन सदाईं अवाम इंसानियत की ख़िदमत कई आहे। संदसि घर में हिन वक़्तु क़यामत जहिड़ा मंज़र आहिनि ऐं कोहराम मतल आहे। अॻवाननि मुतालबो कयो त अवामी वर्कर्स पार्टी अॻवान सिंगार नूनारी के बिना देर ज़ाहिर कयो वञे। जेकॾहिं मथस को केस दाख़िल थियल आहे त खेसि अदालत में पेश कयो वञे।